वाह मामा अरे डिजारे छड़े फजीलत सां ईंदो कर फजीलत सां मामा त घर ते वियो दर ठुकायो मामी चयो मामे पार खां वेठो दर कोन खोली मुंहिंजी बेइज्जती कोन थी वई। अरे तो तोखे ख़बर आहे हिन टाइम ते आउं घर में कोन हूंदो आहियां ॿाहिरि निकिरंदो आहियां पार्क ते ईंदो आहियां होटल ते वेंदो आहियां ऐं पोइ वीडियो ॾिसंदो आहियां। हा छा आहे मसइलो छा आहे मसइलो छा आहे 2 टे ॾींहं खां पोइ ईद लॻी पई 3-4 हज़ार रुपया ख़र्ची ॾे। छा 3-4 हज़ार रुपया ख़र्ची छा ये को बम थोड़ी मथां किरियो 3-4 हज़ार रुपया ख़र्ची बीह जी मूंखे ॾींदे छा थी पियो। अरे माण्हू वटि 5 रुपया कोन्हे जो खणी कंहिंखे वठी चीज़ ॾे या चांहि जा पैसा कोन्हे तूं वरी 3-4 हज़ार रुपये जी ॻाल्हि पियो करीं। मामा ईद ते दोस्त सां घुमण ईंदुसि पैसा त खपनि न। न ईद ते घुमण ईंदे हा का ज़रूरत कान्हे ईद ते घुमणो न आहे। ईद ते तूं मूंसां गॾु सॼे शहर मां हली गोश्त पिनी पोइ भरी यकी मथे ते रखी घर खणी वञजांइ ऐं वञी विराइजांइ ॿुधाइजांइ त मामा क़ुर्बानी कई आहे।